अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां तव्हांजो पंहिंजो वकील कुरैशी, एक्टर डायरेक्टर कंपेयर। 29 नवंबर ते लाल साईं जी नगरीअ में स्टेज ड्रामो थी रहियो आहे अॼु जी कहाणी, जंहिंजो कहाणीकार ऐं हिदायतकार आहे अशरफ अत्तार। ही उहो डायरेक्टर आहे जंहिं सेवण में बंदि पियल थिएटर खे ॿीहर बहाल करायो ऐं साल ॾेढ पहिरियां अॼु जी मारवी जे नाले सां ॾाढो बहितरीनु ऐं कामयाबु थिएटर कयो, जंहिंमें 6-7 हज़ार पब्लिक ॾिसणु आई। मूंखे उमेदु आहे त हींअर 29 नवंबर ते 6-7 हज़ार बल्कि 8 हज़ार माण्हू ॾिसणु ईंदा। आउं बि ईंदुसि, जंहिंमें सिंध जा तमामु वॾा आर्टिस्ट कमु करे रहिया आहिनि। ऐं अदाकारनि में सैयद निसार अली शाह ऐं रिमशा शहज़ादी, सिदरा शेख, किश्वर जबीन, शाहनवाज़ सोलंगी, रफ़ीक आज़ाद मल्हा ऐं ॿिया खोड़ सारा आर्टिस्ट कमु करे रहिया आहिनि। असां बि ईंदासूं, गॾिजी ॾिसंदासूं। अचणु न विसारिजो। 29 नवंबर शहबाज़ कलंदर जी नगरीअ में, ऐं जेको शहबाज़ हॉल आहे, ऑडिटोरियम आहे, उन में थींदो। शाम जो 7 वॻे सभु दोस्त अचिजो। सही आहे।